वक़्त
पाण वफ़ात करे। हाणे इन सूरत जे अंदर 100 नंबर आयत अल्लाह ताला छा थो फरमाए, पर पहिरीं ॻाल्हि ॿुधाईंदो वञा, कॾहिं सूरत खे गौर सां पढ़ो। इन में अल्लाह ताला उन 3 सहाबा जो ज़िक्र कयो आहे जेके जंग तबूक ते सुस्ती जे करे हली कोन सघिया। हिलाल बिन उमैया, मुरारा बिन रबी, काब बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु। अल्लाह ताला उन जो ज़िक्र कयो। उन खां पोइ अल्लाह ताला उन सहाबा जो ज़िक्र कयो जिन वटि सवारियूं न हुयूं, रोंदे आया। उन जो ज़िक्र सूरह तौबा में। उन खां पोइ अल्लाह ताला उन्हनि सहाबा किराम जो ज़िक्र कयो जेके जंग तबूक ते हलिया, शामिल थिया। रब्बुल आलमीन छा फरमायो, वस्साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। जिन इस्लाम आणण में अगराई कई मुहाजिरीन वञा, जिन इस्लाम कबूल करण में सबक़त कई अंसार वञा। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको। सिर्फ़ अल्लाह राज़ी कोन थियो, उहे बि अल्लाह खां राज़ी थी। वरी ॻाल्हि इहा आहे, अल्लाह खां राज़ी थियो पर उहे बि अल्लाह खां राज़ी थी। हाणे आउं तव्हांखे पुछणु चाहियां थो, मुंहिंजी रज़ामंदी तव्हांजी रज़ामंदी ऐं अल्लाह जी रज़ामंदी में फ़र्क़ु आहे या न? फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु? आउं तव्हां खां जो राज़ी आहियां, सुभाणे नाराज़ थी सघां। तव्हां मूंखां जो राज़ी आहियो, सुभाणे नाराज़ थी सघो था। छो? तव्हांखे का ख़बर कोन्हे सुभाणे जी, न मूंखे ख़बर आहे सुभाणे छा थियो। नाराज़ थी सघूं था, पर आउं तव्हां खां पुछणु चाहियां थो, अल्लाह ताला खे सुभाणे जी बल्कि मुस्तक़बिल जी ॼाण आहे या कोन्हे? जे कॾहिं को चवे थो त रब खे मुस्तक़बिल जी ॼाण नाहे, काफ़िर। काफ़िर आहे जेकॾहिं चवे थो अल्लाह खे मुस्तक़बिल जी या फ्यूचर जी ॼाण कोन्हे। अल्लाह ताला अल-अलीम आहे। माज़ी जो इल्म, हाल जो इल्म, मुस्तक़बिल जो हर शइ जो उहो रब ते ॼाणे थो न। त जिन साहिबनि जे लाइ रज़ामंदी जो ऐलान कयो आहे, ये जिंदगी भर दीन ते कायम रहंदा, कॾहिं फिरदा कोन, कॾहिं मुर्तद कोन थींदा, सच्चा मोमिन आहिनि। तॾहिं अल्लाह ताला रज़ामंदी ऐलान ऐं रब जे कॾहिं हिकु दफ़ो राज़ी थी वञे, ऐलान करे छॾे, मुंहिंजो नुक़्तो यादि रखिजो, वरी अल्लाह कॾहिं नाराज़ उन खां न थींदो। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास छा चयो? अल्लाहु अकबर। खोलियो फ़ज़ाइल सहाबा, इमाम अहमद बिन हंबल जो किताब, जेके चवनि था त अल्लाह जे नबी जा सहाबा नऊज़ बिल्लाह पैगंबर जी वफ़ात खां पोइ मुर्तद थी विया, दीन खां फिरी विया। बल्कि आउं 14 किताबनि जा हवाला पेश करे सघां थो। खणी उन लिस्ट पूरी मोट मौजूद आहे, जंहिंमें अल-उसूल मिन अल-काफ़ी आहे, जंहिंमें रिजाल कशीब आहे, जंहिंमें प्यारो अनवार आहे। लिखे तो कानन नास अहल रिद्दते बाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला मिन सलास। अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ सहाबा मुर्तद थी विया सिवाय 3 ॼणनि, मिक़दाद बिन असवद, अबू ज़र ग़िफ़ारी, सलमान फ़ारसी। 3 खां सवाइ ॿिया मुर्तद थी विया। हिकु किताब में चौथों नालो आहे अम्मार बिन यासिर। 4 समझो, 8 समझो या 12 समझो, त में सहाबा हज़ारनि जी तादाद में आहे। हाणे मूंखे ॿुधायो, जेकॾहिं को चवे त अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ सहाबा मुर्तद थी विया, ख़बर अथव में 2 वॾा हमला आहिनि। 2 वॾा हमला आहिनि। पहिरियों हमलो अल्लाह ताला जी ज़ात ते आहे, ॿियो हमलो अल्लाह जे प्यारे पैगंबर ते आहे। की आयो समझाया, जेकॾहिं को चवे थो अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ सहाबा मुर्तद थी विया, नऊज़ बिल्लाह, माना अल्लाह खे ख़बर कोन हुई। अल्लाह रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो, रब खे इहा ख़बर कोन्हे त पोणनि 2 सालनि खां पोइ मुर्तद थी वेंदा, सिर्फ़ पौणा 2 साल खां पोइ। माना अल्लाह खे नऊज़ बिल्लाह पौणा 2 साल खां पोइ जो वक़्तु आहे, तंहिंजी बि ख़बर कोन हुई। अल्लाह रज़ामंदी
जो अल्लाह के हमलो आया कोने अल्लाह ताला ते हमलो आया अल्लाह दी ज़ात ते अल्लाह दी सिफत इल्म ते ऐं ॿियो हमलो अल्लाह जे प्यारे पैगंबर ते थोरे क़ुरान करीम पैगंबर जो फर्ज़ मक़सदी छा आहे उन्हनि खे क़ुरान ऐं हिकमती तालीम ॾे थो ठीकु आहे क़ुरान जी आयतूं मथनि तिलावत करे थो वयुज़क्कीहिम उन्हनि जो तज़कियो करे थो फर्ज़ मक़सदी आया कोन्हे पंहिंजे दोस्तनि पंहिंजे साथियुनि जो तज़कियो करे थो हाणे जेकॾहिं नऊज़ बिल्लाह हज़ारनि वञा सिर्फ़ टे मोमिन रहिया ॿिया मुर्तद थी विया अस्तग़फिरुल्लाह मुनाफ़िक़ हुआ त पोइ पैगंबर पंहिंजे मिशन में कामयाब थियो नऊज़ बिल्लाह सुभाणे उथी को यहूदी चवे ईसाई चवे हिंदू चवे त अवां जो नबी 23 साल पैगंबराना ज़िंदगी में सिर्फ़ 3 ॼणा मोमिन करे सघियो मूंखे ॿुधायो अल्लाह जे नबी जी ज़ात ते हमलो आया तव्हां खे सादो मिसाल ॾेई सम्झायां हिकिड़े क्लास में 100 शागिर्द इम्तिहान उन्हनि जो वरितो वियो 97 फेल थिया टे पास थिया हाणे माण्हुनि जा तबसरा छा हूंदा हिकिड़ो तबसरो ईंदो त बाबा शागिर्द नाअहल हुआ 100 में 97 फेल ऐं ॿियो तबसरो इहो बि थींदो अदा उस्ताद में बि हाल कोन्हे उस्ताद में बि सलाहियत कोन्हे तॾहिं 97 फेल थिया 100 में जा जॾहिं को माण्हू चवे थो अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ 3 खां सवाइ सभु सहाबा मुर्तद थींदा इहो ऐन हमलो अल्लाह जे प्यारे पैगंबर आया कोन्हे माना प्यारो पैगंबर पंहिंजी ज़िंदगी में नऊज़ बिल्लाह सहाबा जो तज़कियो न करे सघियो ऐं मूंखे अफ़सोस सां चवणो पियो इहे माण्हू जेके पंहिंजो पाण खे मुस्लमान चवराइनि था चवनि था त असीं मुस्लमान आहियूं कंहिं ॻाल्हि में त गैर मुस्लिम बि न था चवनि किन ॻाल्हियुनि में गैर मुस्लिम बि चङा आहिनि पहिरीं हिकिड़ो हवालो ॾेई पोइ हिन हवाले ते चवां थो 4 किताबनि जा हवाला अल जामिउ अहकामिल क़ुरान इमाम कुर्तुबी मालिक तंज़ील इमाम बग़वी जो टियों किताब मिनहाजुस सुन्नह शेखुल इस्लाम इब्न तैमिया जो ऐं चौथों किताब अक़ीदत तहविया जी शरह इब्न अबिल इज़ हनफी 4 किताब जा हवाला इमाम शाफी आमिर बिन शराहील रहमतुल्लाह अज़ीम ताबई इमाम वो चवे थो यहूद ऐं नसारा हिकु ख़सलत में हाफ़िज़िन खां चङा आहिनि यहूद ऐं नसारा हिकु ख़सलत में हाफ़िज़िन खां चङा आहिनि जॾहिं पुछियो वियो यहूदियुनि खां मन ख़ैरु अहले मिल्लतिकुम तव्हांजी मिल्लत में तव्हांजे मज़हब में सभ खां भला माण्हू कहिड़ा आहिनि जवाब ॾिनऊं असहाब मूसा अलैहिस्सलाम जा साथी पुछियो वियो ईसाइनि खां मन ख़ैरु अहले मिल्लतिकुम तव्हांजी मिल्लत में सभ खां भला माण्हू कहिड़ा आहिनि जवाब ॾिनऊं हवारी ईसा अलैहिस्सलाम जा साथी पर जॾहिं पुछियो वियो राफ़िज़िन खां मन शर्रु अहले मिल्लतिकुम तव्हांजी मिल्लत में सभ खां पिछड़ा माण्हू कहिड़ा आहिनि नऊज़ बिल्लाह जवाब ॾिनऊं असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी सभ खां भला छो 3 ॼणा बचा पिया हर फुर्त इमाम शाफी चवे थो इन ई ख़सलत में यहूद ऐं नसारा राफ़िज़िन खां भला आहिनि हाणे चवां थो हिकिड़े अंग्रेज़ जे किताब जो हवालो बरतानिया सां तालुको 1978 में फौत थियो जंहिंजो नालो आहे फिलिप के हिस्ट्री उनजो किताब आहे द हिस्ट्री ऑफ द अरब्स मुंहिंजे हथ में आहे ऐं उहो किताब लखनि जी तादाद में शाया थियो आहे दुनिया जो मञियल किताब आहे अरबनि जी तारीख़ जे बारे में 142 नंबर सफ़े ते हिकिड़ो गैर मुस्लिम सहाबा जे बारे में छा थो लिखे ऐं नाम निहाद मुसलमान छा था चवे थो आफ्टर द डेथ ऑफ द प्रॉफिट्स जॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी वफ़ात खां पोइ Israel Arabia seems to have been converted as if by magic into a nursery of heroes, the like of whom, both in number
and quality is hard to find anywhere. अंग्रेजी इबारत तर्जुमो कंदो आला चवे तो अल्लाह जे प्यारे पैगंबरी वफात खां पोइ अरब जो गैराबाद इलाइको बंजर इलाइको जणत जादू जे ज़ोर ते हीरोज़ जी नर्सरी में तब्दील थी। रुको हीरोज़ ही हीरो सुरमाई सुरमा हुआ अॻिते छा थो लिखे अहिड़ा माण्हू तादाद जे लिहाज़ खां ऐं मयार जे लिहाज़ खां दुनिया में ॿी जाइ ते मिलणु मुश्किल हिकिड़े गैर मुस्लिम जो हवालो चवे थो अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ हीरोज़ जी नर्सरी अरब जे इलाइक़े में पैदा थी वई ऐं छा था चवनि त टिन खां सवाइ ॿिया सभु मुर्तद थी विया। अल्लाह जो मानो ही सूरह तौबा 9 हिजरी में नाज़िल ठीक अल्लाह ज़िक्र कयो जेके 3 साल ही वञी न सघिया। अल्लाह ताला ज़िक्र कयो उन्हनि सहाबा जो जिन वटि सुवाल न हुयो। अल्लाह ताला ज़िक्र कयो जेके सहाबा जंगे तबूक ते विया ऐं तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधाए थो हलां उन खां पोइ अल्लाह मुनाफ़िक़ीन जो ज़िक्र अलॻि कयो। ॾिसो रब जी अज़मत ही चवनि था सहाबा मुनाफ़िक़ हुआ सहाबा ज़ाहिरी तौर ते मोमिन हुआ अंदरूने खाना मुनाफ़िक़ हुआ नऊज़ बिल्लाह। अल्लाह सूरह तौबा जे अंदर सहाबा जो तबको अलग बयान कयो सभिनी जो ज़िक्र अलग कयाई ऐं उन खां पोइ मुनाफ़िक़नि जो ज़िक्र रब्बुल आलमीन अलग ऐं ये सहाबा की मामूली इंसान सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास चवे थो जेके माण्हू चवनि था त अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ सहाबा मुर्तद थी विया हवालो में पेश पे कयमि उन चयो हल हदसना अन्नहु सख़ित अलैहि क़ाल छा असांखे अल्लाह ताला ॿुधायो छा अल्लाह ताला असांखे इहा ख़बर ॾिनी त अल्लाह ताला राज़ी थियण खां पोइ सहाबा ते वरी नाराज़ थियो। हाणे ॾिसो 9 हिजरी में सूरत नाज़िल थी उन खां पोइ मूंखे हिकिड़ी आयत ॾेखारियो जेके रब्बुल आलमीन सहाबा ते नाराज़गी जो इज़हार कयो। ठीक है चैलेंज आ मुझे हिकु आयत ॾेखारियो अल्लाह सूरह तौबा खां पोइ का हिकिड़ी आयत नाज़िल करे सहाबा ते पंहिंजी नाराज़गी या काबड़ या गुस्से जो इज़हार कयो किथे ऐं सहाबा के मामूली मिसाल पांच सूरा फरमाए ला तसुब्बु असहाबी मुझे सहाबा के कारगंद न कजो। अल्लाह जे नबी ते वही नाज़िल थी थी गैब जी ख़बरूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं गैब जो इत्तला ॾिनो वेंदो गैब ज़ाहिर कयो वेंदो खेनि ख़बर हुई कहिड़ा माण्हू ईंदा सहाबा खे कारगंद कंदा। मुंहिंजे सहाबा खे गदगद न ॻाल्हाइजो लौ अन्न अहदकुम अनफक मिस्ल अहदिन सहबन मा बलग मुद्द अहदि बला नसीब। छा सहाबा जो शान आहे पाण फरमाईंदा अवामा को माण्हू जेको सहाबी न आहे गैर सहाबी आहे जबल ओहद जेतिरो सोन अल्लाह जी राह में ख़र्च करे। जबल ओहद ख़बर केतिरो आहे घटि में घटि 6 किलोमीटर। दुनिया जी कहिड़ी साइमी आहे कहिड़ो मीज़ान आहे कहिड़ो तराज़ू आहे जेको वज़न करे सघे। जबल ओहद जो हिकिड़ो तोलो सोन जो घणे आहे हिकु तोलो घणे जो आहे मुंहिंजे घर में 7 लख खां मथे आहे 5000 अंदाज़ो लगायो अॼु इहो जबल ओहद सोन जो थी वञे घणी मालियत थींदी अंदाज़ो करे सघो था घणी मालियत थींदी 6 किलोमीटर ॾिघो जबल ओहद सोन बणिजी वञे तभी अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो। ऐं मुंहिंजो सहाबी जेकॾहिं 272 ग्राम अन्न रब जे रस्ते में ख़र्च करे त इहो सवाब न खपे। हिकिड़ो मुद तक़रीबन 544 ग्राम तक़रीबन 544 सिंधी में सम्झाया हिकु पा तभी अन्न अल्लाह जे रस्ते में ख़र्च माना सहाबी करे ऐं तभी जबल ओहद जेतिरो सोन ख़र्च करियो सहाबी जे सवाब खे नथा कढी छा जो मक़ाम छो मक़ाम आहे उन्हनि प्यारे पैगंबर खे तॾहिं सुञातो तॾहिं सुञाणण लाइ दुनिया तयार जॾहिं दुनिया सुञाणण लाइ तयार कोन हुई अल्लाह जो नबी ग़रीब हो दौलत कोन हुई इक़्तिदार कोन हो ताक़त कोन हुई सहाबा किराम अल्लाह जे प्यारे पैगंबर
हुआ अल्लाह दा माना वफात परस्त कदे कदे थींदा जड़े दौलत को गन थींदा जड़े इक़्तिदार मिली वने मक्के में छाओ अबू बकर सिद्दीक 40,000 दिरहम अल्लाह के रास्ते में खर्च किया। 7 करीबन गुलाम बानी आजाद करने वालों कह रहा है अबू बकर सिद्दीक बिलाल के क्या आजाद कर अल्लाह पर कोई हदीस से कहता बिलाल रजी अल्लाह नो अम्मार बिन यासिर वालिद यासिर ऐ पुरजी जेका सा अम्मार बिन यासिर जी वालदा सुमैया गरीब सहाबा उनकी काफिर छाकदा हुआ उस जे अंदर जरा पहुंची पाराए तत्तल वारी ते लेटाइना सैयदना बिलाल रजी अल्लाह नो दाम कदो एडी सख्त तकलीफ पर ता केड़ी अहद अल्लाह अकेलो अकेलो जेजदा सदा नहीं भी बने हुए साजा लफ्ज पंजी ज़बान में अदा करे वही लफ्ज पंजी ज़बान में अदा करे तो अल्लाह अकेलो अल्लाह जो कोई शरीक ना मुखे बुदाऊ ज़माने में अबू बकर सिद्दीक पैसा हराने ना हरा पैसा खर्च गया फायदो पर बताई सैयदना उमर बिन खत्ताब पैसा देना सैयदना उस्मान गनी रजी अल्लाह नो सदी जिंदगी अल्लाह के रास्ते में दौलत उठाई दो रहे शेख अली मोहम्मद सरावी पंहिंजे किताब में लिखे तो सैयदना अबू बकर सिद्दीक जो दौरे खिलाफत का बुकार पैदी माण्हू बुख भरण लगा उन ज़माने में सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ने 100 उठ माल सां भरे शाम खां मदीने आया व्यापारी मौके जी ताड़ में हो व्यापारी तो फायदो सुनो है ना समझी बात हींअर टाइम आहे सामान खरीद करियूं महांगो करे विकणो वञी फायदो वठूं अची पैदा उस्मान असांखे मालूम थियो आहे तव्हां वटि 100 उठ माल सां भरियल आया आहिनि शाम खां कहिड़ो रेट लॻाईंदे जितनी रेट ॿुधायो कि बाबा तहल ते असीं 12 ॾींदासीं कि मूंखे अञा वधीक मिले पियो चितहल ते असीं 14 ॾींदासीं कि अञा मूंखे वधीक मिले पियो चितहल ते 16 ॾींदासीं कि अञा मूंखे वधीक मिले पियो एक ॿिए खे ॾिसण लॻा उस्मान ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे जेके मदीने जा वापारी सभु हिते मौजूद आहिनि इहो केरु आहे जेको अञा वधीक ॾे उस्मान रज़ी अल्लाह फरमायो मुंहिंजो परवरदिगार जे वाइदो कयो आहे हिकु दिरहम अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो रब तव्हांखे ॾौल ॾिसो अमी गवाह रहो कि 100 उठ मूं अल्लाह जे रस्ते में मदीने जा का मिस्कीन आहिनि तिन में मूं सदको करे त वफ़ात परस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके वफ़ात परस्त हूंदा आहिनि तिन जो रवैयो अहिड़ो हूंदो आहे अल्लाह जा बाला बि सोचो सहाबात पंहिंजूं ज़िंदगियूं अल्लाह जे दीन जे लाइ ख़र्च कयूं तव्हां ॾिसो अमर बिन जमूह साहब लंगड़ो हो मंडो जंग ओद लगी अल्लाह जे नबी वटि हली आयो रसूलुल्लाह ऐं जिहाद ते हलणु चाहियां थो 4 नौजवान कि बाबा ॻाल्हि पुट तूं माज़ूर आहीं माज़ूर ते जिहाद कोन्हे असां नौजवान पुट मौजूद आहियूं असां वेंदासीं जिहाद ते जे पुट ॻाल्हि सिर्फ़ जिहाद की कोन्हे पर जन्नत में पहुचणु चाहिए अल्लाह अकबर कि अल्लाह जे रसूल पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो आउं जॾहिं रब जे रस्ते में शहीद थी वञा मुंहिंजो पेर सही थी पाण फरमाईंदा यकीन अल्लाह जी कुदरत वियो जंग ओद में शहीद थियो पाण सुबरा फरमाईंदा ॾिसां पियो त अमर बिन जमूह बिल्कुलु सही पेर सां जन्नत में खड़ी सुभान अल्लाह हीअं न इंसान जिन पंहिंजूं ज़िंदगियूं अल्लाह जे रस्ते में निछावर करे छा ई वफ़ात परस्त हुआ ऐं हमलो कहते सैयदना अबू बकर सिद्दीक थे जेको उम्मत जो सब खां अफजल इंसान आउं पुछण चाहियां थो अल्लाह जो नबी जॾहिं आख़िरी बीमारी में पंहिंजे मुसल्ले ते कंहिंखे ॻाल्हि सैयदना अबू बकर सिद्दीक इहो इशारो आहे मूंखां पोइ मुसल्ले जो हक़दार केरु आहे अबू बकर सिद्दीक आहे जेकॾहिं को ॿियो ख़लीफ़ो हुजे त पाण हुनखे प्यारींदा अहले तशय्युअ चवंदा साईं गदीर ख़ुम जे मौक़े ते सैयदना अली खे अल्लाह ख़िलाफ़त जो ऐलान कयो हिकिड़ी सही मूंखे ॾेखारी किथे आहे ऐं जेकॾहिं अल्लाह जो नबी उते ऐलान करे हा त हज़ारे सहाबा ख़ामोश कोन रहना सैयदना अली ख़ुद पंहिंजो पेश करे हा त बाबा अल्लाह जो नबी ऐलान करे छॾियो मूंखे ख़लीफ़ो बनायो लेकिन न
केतिरे साहबी चयो त सैयदना अली जे लाइ ऐलान थी चुको आहे। सैयदना अली पंहिंजी ज़बान सां चयो त मुंहिंजे लाइ ऐलान थी चुको आहे। हाय कहिड़ी दलील? अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मसले ते प्यारियो अबू बकर सिद्दीक़। अञा को दलील बुखारी जो पाण मौजूद हिकिड़ी औरत आई के कम सांगे चवे त अल्लाह जा नबी वरी अचां में तव्हां न हुजो, मक़सद इहो तव्हां फौत थी चुका हुजो, तव्हां दुनिया में मौजूद न हुजो, वफ़ात करे चुका हुजो। पाण फरमाइल फाती अबा बकर ऐं न हुजां त अबू बकर वटि। सही बुखारी जी रवायत। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह ताला सिर्फ़ हिकिड़े सहाबी जो नालो वरितो आहे, ज़ैद बिन हारिसा, सूरह अहज़ाब जे अंदरि। ऐं ॿियो सहाबी जंहिं ॾांहुं इशारो कयो वियो केरु आहे? अबू बकर सिद्दीक़। ऐं ख़बर अथव सिद्दीक़ नालो पियो की? बोलियो मुस्तदरिक हाकिम सही सनद सां रिवायत आहे। बोलियो सही आहे शेख अलबानी जी। पाण शुगरा वञनि था मेराज ते, सुबुह जो ॻाल्हि फैलिजी वई त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे थो हिकु राति जे अंदरि ऐं मके खां मस्जिद अक़सा वियो आहियां, सतनि आसमान खां मथे ठठोरियूं करण लॻा, काफ़िर चहचहाइण लॻा। अली अबू बकर तुंहिंजे साथी खे छा थियो आहे? चवे थो त आउं राति वियो आहियां मस्जिद अक़सा। उन ॾींहं में तक़रीबन महीने या 40 ॾींहं जो सफ़र है। इहा ॻाल्हि अकुल में अचे थी। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो लेकिन अल्लाह जे नबी चयो आहे त मुंहिंजो ईमान आहे पैगंबर वियो। छो आउं उन्हनि ॻाल्हियुनि जी तस्दीक़ कयां थो जेके ग़ैब सां ताल्लुक़ रखनि थियूं। जन्नत जी तस्दीक़, जहन्नम जी तस्दीक़, मलाइकनि जी तस्दीक़, मूं पैगंबर जूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं मञियूं आहिनि जेके अल्लाह जे नबी चयो आहे त आउं राति मस्जिद अक़सा वियो आहियां ऐं तस्दीक़ कयां थो अल्लाह जो नबी। सहाबा किराम नालो पइजी वियो अबू बकर सिद्दीक़। तस्दीक़ करण वारो गारे सोर में पाण रवाना थियनि मके खां मदीने हिजरत। मूंखे ॿुधायो सफ़र में गॾु कंहिंखे कयो? सफ़र में हमेशा क़ाबिल एतमाद साथी खे खणो, जहिड़े तेड़े खे न। ऐं ॾिसो अक़लमंदी केतिरी। हदीस जा किताब खोलियो, पाण वञनि पिया अबू बकर सिद्दीक़ अल्लाह जो नबी। सैयदना अबू बकर सिद्दीक़ वापारी हो, माण्हू सुञाणंदा हुआ। के माण्हू पुछो अबू बकर ही तोसां गॾु जेको आहे सो केरु आहे? तारुफ़ त कराए। हाणे काफ़िरनि ऐलान करे छॾियो हो त जंहिं माण्हू अल्लाह जे प्यारे पैगंबर खे ज़िंदा हालत में आंदो या मुर्दा हालत में आंदो उनखे 100 ऊठ इनाम मिलंदा। हाणे अबू बकर सिद्दीक़ कूड़ नथो ॻाल्हाए सघे। ॻाल्हि अहिड़ी जो पर्दो बि रहिजी वञे, दुश्मन खे ख़बर बि न पवे ऐं कूड़ बि न हुजे। अबू बकर ही केरु आहे? जिहादिन यहदीही, रहनुमा जो मूंखे रस्तो ॾेखारे। हुन सम्झो त दुनिया जो रस्तो अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे ज़हन में रखियो त जन्नत जो रस्तो, जन्नत जो रस्तो मूंखे ॾेखारे पियो, हिदायत जो रस्तो। हीअ अबू बकर सिद्दीक़ जॾहिं गारे सौर में आहिनि, अल्लाह अकबर, दुश्मन मथां अची बीठा, तलाश कंदे मथां अची बीठा। अबू बकर सिद्दीक़ अल्लाह जा नबी जेकॾहिं हेठि निहारींदा पंहिंजे पेरनि ॾांहुं असांखे ॾिसी वठो। पाण पर या अबा बकर मां ज़मरक में सुनाइने अल्लाह सालिसो। अबू बकर उन ॿिनि माण्हुनि जे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आहे जंहिंसां टियों ख़ुदि अल्लाह हुजे? अल्लाह जी मदद पाण सां आहे, नुसरत पाण सां आहे, ताईद पाण सां आहे, ॾिसी न सघंदा। हिते दुश्मन हमलो कयो, अॼु बि दुश्मन हमलो कयो। अबू बकर भिॼी वियो, अबू बकर ख़ौफ़ज़दा थी वियो, पर क़ुर्बान वञे माण्हू अल्लाह जे पाक कलाम ये दुश्मन जा सभु जेके सिमना साज़िशूं उनखे ख़तमु करे अल्लाह जे कलाम। दुश्मन जूं जेके प्रोपेगेंडाऊं क़ुरान मजीद उनखे उॾाए छॾियो। अल्लाह ताला कहिड़ा लफ़्ज़ आंदा? अल्लाह जे नबी अबू बकर सिद्दीक़ जे ला तहज़न इन्नल्लाह मअना। अबू बकर गम न कर, अल्लाह ताला सां साथ आहे। खौफ न कर, न गम न कर। ऐं हिकिड़ो ॿियो अज़ीम नुक़्तो ॿुधाईंदो हला अबू बकर सिद्दीक़ जी अज़मत ते। होॾां मूसा अलैहिस्सलाम निकितो आहे फिरौन जे माना ज़ुल्म खां बचण जे लाइ बनी इसराइल खे बची, हज़ारनि जी तादाद बनी इसराइल। क़ुरान खोलियो, मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल वञनि पिया, फिरौन पोयां अचे थो, अहिड़ी जाइ ते पैदा अॻियां दरिया थी ऐं पोयां ॾिसनि त फिरौन जो लश्कर वेठो अचे। हाणे अॻिते वधनि था त उॾनि था, बीहनि था त फिरौन जो लश्कर थी पहुचे थो। क़ाल असहाब मूसा इन्ना लमुदरकून। मूसा अलैहिस्सलाम साथी जो मूसा पकड़जी पिया,
हाणे का बात कोन्हे बीहूं था त जी पइजंदो दुश्मन अॻिते वधूं था त ॿुधंदासूं मूसा अलैहिस्सलाम था कल्ला हरगिज़ इहो कोन थींदो ॾिसो पैगंबर अल्लाह ते तवक्कुल कॾहिं इहो कोन थींदो इन माया रब्बी सयहदी बेशक मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे जल्दी मूंखे रस्तो ॾेखारे हाणे नुक़्तो कहिड़ो ॿुधाइणु चाहियां थो हज़ारनि जी तादाद बनी इसराईल पर मूसा अलैहिस्सलाम छा थियो मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे हुननि खे शामिल कयई बोलो ऐं हुते घणा गारे सोरे पंज आहे अल्लाह जो नबी अबू बकर सिद्दीक़ पाण छा था चवनि इन अल्लाह माना अबू बकर अल्लाह सां गॾु आहे अबू बकर खे गॾु कनि था अलॻि नथा कनि या अबू बकर जी अज़मत आहे ऐं उहो अबू बकर सिद्दीक़ अल्लाहु अकबर जंहिंजे बारे में सैयदना अली छा थियो ॾिसो अल्लाह ताला कीअं हक़ खे वादे कयो रब्बुल आलमीन ते ॼाणे थो अहिड़ा माण्हू ईंदा चवंदा अली मुर्तज़ा अबू बकर सिद्दीक़ अफ़ज़ल आहे अल्लाह ताला अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु खां उहे हक़ाइक़ बयान कराया सही बुखारी जी रिवायत पुट मोहम्मद बिन हनफिया चवे थो बाबा अय्युन नास खैरुन बाद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नबी खां कोई भलो इंसान केरु का अबू बकर हज़रत अली छा थियो अबू बकर कि सुम्म मन उन खां पोइ काल उमर रज़ी अल्लाह अन्हु पुट चवे थो ख़शीतु ऐं यक़ूल उस्मान मूं सोचियो हाणे सुवाल कंदुसि बाबा जो उस्मान नालो कोन वठो बाबा तव्हां कि मा अना इल्ला रजुलुन मिनल मुस्लिमीन पुट आउं त मुसलमान आहियां मुसलमान ये अज़मत आहे सैयदना अली पंहिंजी वाखाण कोन कयई तकबर कोन कयई वॾाई कोन आउं त मुसलमाननि में लाइ मुसलमान आहियां पर सैयदना अली सब खां अफ़ज़ल इंसान कंहिंखे करार ॾिनो अबू बकर सिद्दीक़ माण्हू बिना अबू बकर सिद्दीक़ बाग़ फ़तह ते कब्ज़ो कयो ग़सब कयो नऊज़ बिल्लाह आउं पुछणु चाहियां सही बुखारी खोलियो जॾहिं सैयदा फातिमा रज़ी अल्लाह आई मीरास तलब करण जे अबू बकर सिद्दीक़ छा चयो हूं अल्लाह जे नबी हदीस ॿुधी आहे ला नूरस मा तरकना सदक़तुन असां पैगंबर जो को माली वरसो न हूंदो आहे जेकी बि छॾे वञूं उहो सदको हूंदो आहे चवंदा अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे तरफ़ां हदीस खणी हाणे रावी ॿुधायां घणा रावी आहिनि इन हदीस खे रिवायत करण वारा अबू बकर सिद्दीक़ बि आहे उमर बिन ख़त्ताब बि आहे अबू हुरैरा बि आहे सैयदा आयशा बि आहे अब्दुर्रहमान बिन औफ बि आहे अली मुर्तज़ा ऐं अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब तारीद कई सैयदना उमर बिन ख़त्ताब जे दौर में ॿई ॼणा हली आया सैयदना अली बि हली आयो ऐं अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब बि हली आयो तॾहिं सैयदना उमर छा कयो आउं तव्हांखे अल्लाह जो कसम ॾियां थो अली तोखे अब्बास तोखे कसम ॾियां थो अल्लाह जे नबी चयो या कोन चयो ला नूरसु मा तरकना सदक़तुन जी उमर खां बिल्कुलु दुरुस्त चयो था अल्लाह जे नबी फरमाए मां गवाही ॾिना आउं तो चैलेंज कयां थो जेकॾहिं कोई चवे तो अबू बकर सिद्दीक़ कब्ज़ो कयो बाग़ फ़तह ते मूंखे ॿुधायो जेकॾहिं मीरास विराइजे हा त छा समूरी मीरास सैयदा फातिमा खे मिलिया कॾहिं उन मां खां पुछंदो जेकॾहिं हिकिड़ी धीउ पोयां आहे अधु मिल्कियत उनखे मिलंदी अधु मिल्कियत उनखे मिलंदी 800 कंहिंखे मिलंदो घर वारे सिर्फ धीउ खे मिल्कियत कोन मिलिया 800 कंहिंखे मिलिया घरवारी खे जेतिरियूं घरवारियूं हूंदियूं 8 हिसे में शामिल थी ऐं बाक़ी मिल्कियत वाले औला रजुल ऐं वो करीबी मर्द कहिड़ो अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब असबा थी पूरी मिल्कियत खणे बाक़ी बचन माना जेकॾहिं मिल्कियत विराइजे हा कीअं विराइजे हा अधु मिल्कियत सैयदा फातिमा खे 800 घरवारियुनि खे बचियल मिल्कियत मिलिया अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब पैगंबर जे चाचे खे माना जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ विरसो कोन विरायो त पंहिंजी न्याणी खे बि नुक़सान ॾिनाई न आयशा कहिड़ी हुई रज़ी अल्लाह अन्हा न्याणी हुई न पंहिंजी न्याणी खे कोन ॾिनाई ऐं ॿियो मुंहिंजो चैलेंज हिकिड़ो साहबी मूंखे ॾेखारियो हिकु साहबी जे उथी चयो हुजे त अबू बकर जेका हदीस तव्हां ॿुधायो पिया ग़लति आहे हज़रत अली चयो हुजे सैयदा फातिमा चयो हुजे चयो हुजे मालूम न हुजण ॿी ॻाल्हि आहे वॾे खां वॾे आलिम खे हर शइ मालूम कोन हूंदी आहे वॾियूं वॾियूं हदीसूं
वॾनि वॾनि आलिमनि खां मख़फ़ी रहिजी सघनि थी। ॾिसो सईदना अली खां मसीह घणी ईंदी, मसीह सम्झो था हिकु हूंदी आहे बनी शरी मसूल ॿुधाईंदो वञा, ॿी जॾहिं जोश मर्द में ईंदो आहे उन उस्बे तरासल ते जेका ज़ाहिर थींदो पाणी ते खे मसीह चइबो आहे। सैयदना अली रज़ी अल्लाह फरमाए थो मूंखे नौजवानी में मसीह घणी ईंदी पर मूंखे मसूलो मालूम कोन। मूं अपने ॿिए सहाबी खे वेठो त मुंहिंजे घर में अल्लाह जे नबी जी नियाणी नाथी हुअसि, मूंखे हया महसूस थी अल्लाह जे नबी खां सुवाल करियां। ॿिए सहाबी खे चयो त वञी अल्लाह जे नबी खां पुछो, माना मसलो मालूम कोन हो न, मसलो मालूम कोन हो। अञा ॿुधायां संदन दौरे ख़िलाफ़त में जिन चयो त अली तूं ख़ुदा थी वई, सैयदना अली मूंखे बाहि जे अंदरि साड़े मारियो। सही बुखारी जी रिवायत बिहार अनवार शिया जो किताब, हालांकि बाहि जे अंदरि साड़े मारण खां अल्लाह जी मिले थी ते ख़बर पई अब्दुल्लाह बिन अब्बास चयो त अल्लाह जे नबी फरमायो आहे त अल्लाह ताला फरमाए थो त ही बाहि जो अज़ाब अल्लाह जो अज़ाब, अल्लाह जे अज़ाब सां कंहिंखे न मारियो। तेरी ख़बर पई सदक़े जो अब्बास इब्न अब्बास सच हदीस मालूम न तो वॾे खां वॾे आलिम का हदीस मख़फ़ी रहिजी थी सघे तो न ॿुधी हुजे, थी सघे तो बेसर थी वई हुजे, थी सघे तो माना तावील उनजी कई हुजे, केतिरा ई सबब आहिनि। पर सैयदा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा चयो त तूं कर तूं ग़लति आहे, बल्कि हाणे वरी नओं माना वरी तरीक़ो अपनायो अथनि बाबा अल्लाह जे नबी हिबा करे छॾी सदक वारी ज़मीन बाबा जे हिबा आहे त मीरास मुताबिक़ ग़लति आहे, जेकॾहिं मीरास आहे त हिबा जी ॻाल्हि ग़लति आहे। ॿई मुतज़ाद शयूं यादि रखो, हिबा माना गिफ्ट करे ॾियणु, गिफ्ट करे ॾियणु अलॻि शइ आहे, मीरास वञणु हिसो वठणु अलॻि शइ आहे। हाणे जेकॾहिं चओ था अल्लाह जे नबी हिबा कयो, दलील कहिड़ो आहे? आप सही रिवायत कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि जेकॾहिं हिबा कंदो आहे न त हुनजे लाइ को शरई शर्त आहे त हुनखे पोज़ेशन या कब्ज़ो मिलिबो आहे, कब्ज़ो मिलिबो आहे। सैयदा फातिमा खे कब्ज़ो मिलियो न, उहो अल्लाह जो नबी जेको सैयदा फातिमा खे ग़ुलाम नथो ॾे हेॾी वॾी ज़मीन कीअं रही ॾींदो? बुखारी रिवायत आहे न, सैयदा फातिमा चवे थी कम करे करे खूब बैठी वयूं, अल्लाह जे नबी वटि ग़ुलाम आया, मुझे आप सुबह को गुलाम मुखे रहे हो। पान फरमाइंदा फातिमा थकी पई थी, रात जो ने बिस्तर ते वञी 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा अल्लाहु अकबर पढ़, अल्लाह जी थकावट दूर करे छॾी। जेको पैगंबर पंहिंजी नियाणी खे को गुलाम नथो ॾे सो हेॾी ज़मीन हिबा करे छॾींदो। अकल जे ख़िलाफ़ ॿई मुतज़ाद शयूं, हिबा अलॻि शइ आहे, मीरास तलब करणु अलॻि शइ आहे। दोस्तों उनखां ॿुधायो वञा हिन दौर जे अंदरि हिकिड़ो वॾो हमलो जेको थिए थो उहो असीम सहाबी सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ऐं आउं चवंदो आहियां त मज़लूम सहाबी जेकॾहिं तव्हांखे चेक करणो आहे त अहले सुन्नत केरु आहे, सैयदना मुआविया जे बारे में उनजो नज़रियो तव्हीं ध्यानु कयो। तव्हांखे ॿुधाईंदो वञा हींअर पहिरें हदीस में नाला मूंखे मालूम आहिनि, देवबंदियुनि में नाला मूंखे मालूम आहिनि, बरेलवियुनि में टिनी तबक़नि जे अंदरि अहिड़ा ज़ालिम पैदा थी चुका आहिनि जिन सैयदना मुआविया रज़ी अल्लाह ते आंगुर थी तनक़ीद कई आहे। टिनी तबक़नि जे अंदरि जेके राफ़िज़िन जा एजेंट आहिनि, चंद टकनि जा जेके पैदू आहिनि, फ़क़ीर आहिनि, सैयदना मुआविया केरु आहे? पहले ॿुधाईंदो आहे न अल्लाह जे नबी जो सालो आहे, प्यारे पैगंबर जी घरवारी आहे उम्मे हबीबा, सैयदना अबू सुफियान जी नियाणी आहे, अबू सुफियान सोरो आहे जेके ज़ालिमनि हीअ कराची जे रोड ते लानत कई। अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु सालो आहे ऐं ख़बर अथव त मां जे भाउ खे सिंधी में छा चइबो आहे? मामू। उर्दू में मामू चवंदा आहिनि। सैयदना मुआविया खे मुहद्दिसीन ख़ारुल मोमिनीन चयो, मोमिननि जो मामू, छो त अल्लाह जे नबी जूं घरवारियूं व अज़वाजु उम्महातुहुम पैगंबर जूं घरवारियूं मोमिननि जूं पहिरियों आहिनि। उम्मे हबीबा असांजी छा थी मां, हाणे उनजो भाउ असांजो छा थींदो? मामू। सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु मोमिननि जो मामू ऐं कातिब वही आहे, कान यक्तुबुल वही इमाम बैहक़ी आंदी रवायत दलालुन नबुव्वा जे अंदरि सही सनद सां ऐं उनखां पोइ पढ़ंदो केरु आहे? जन्नती सहाबी, जन्नती। अॼु तव्हां कहिड़ा माण्हू मिलंदा जेके चवंदा साईं हदीस आहे बुखारी जी जो अल्लाह जे नबी फरमायो त अम्मार बिन यासिर खे हिकिड़ो बाग़ी टोलो क़त्ल कंदो, हिकिड़ो बाग़ी टोलो क़त्ल कंदो। उहे अम्मार खे
जहन्नम ना सरीदा ऐ अम्मार उनके जन्नत ना सरीदो आने चवन था त नऊज़ बिल्लाह इन नई हदीस मना मुराद सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अस्तगफिरुल्लाह एकरो तो कातिल अस्तगफिरुल्लाह चवन था ऐ नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह जहन्नमी आने ने गाल तस्लीम कभी छा सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह शहीद कयो अम्मार बिन यासिर के आए को दलील के सहाबी भी शहीद कोन कयो के सही सनद में साबित कोने आदर्श कर दे बाद मानू शहीद कयो ते जो इल्जाम सैयदना मुआविया के उन्हें दलील पेश करया जने जंग लगी जंग जमल एकड़े पासे सैयदना अली आए बे पासे सैयदा आयशा आए जुबैर बिन अवाम आए तला बिन उबैदुल्लाह आए अमीर मुआविया आए आरे जंग लगी तदे जुर्रूज नाले के हमरा सैयदना जुबैर बिन अवाम जो अल्लाह दे नबी जो उठाता जे अल्लाह ने फरमाया हर नबी जो हवारी हुदो है मुई जो हवारी जुबैर उनके शहीद करे छे हज़रत अली जलस कर बजा जने अली आयो तो अली वट क्रेडिट वठण दिला तदे चई आई जुर्रूज तो के जहन्नम की खुशखबरी हुजे तो के जहन्नम की खुशखबरी हुजे तो जुबैर जब अल्लाह ने भी फरमाया जो हवारिया ते के तो शहीद करे छे हाने मानु के रस्ते में हो सैयदना अली रस्ते में तमाम चंदा त नऊज़ बिल्लाह सैयदना अली शहीद कयो कदे कदे न को सैयदना अली रज़ी अल्लाह शहीद कयो न की राजी हो एड़े नमूने सा सैयदना मुआविया रज़ी अल्लाह नो न शहीद कयो न राजी हो जो हदीस मौजूद है हम बताया अल्लाह ने भी फरमायो अव्वलु जैश मिन उम्मती यग़ज़ून अल बहर क़द औजब सही मुस्लिम की रिवायत में फरमाया था मुझी उम्मत में पहलो लश्कर जो बहरी जिहाद कंदो ते पाण ला जन्नत के वाजिब करे के जन्नत रे वाजिब करे छडियो हां पहलो बहरी जिहाद के खुदा सही मुस्लिम उम्मे हराम बिन्त मिलहान चवे थी अल्लाह दे नबी ने घर आयो सुमी पिया वरी उठा ते खिलन पिया पुछे अल्लाह दे रसूल छो कि मुखे मुझी उम्मत जा की मानू दिखारिया पिया जेके समुंड ते सफर करन पिया जी बादशाह तख्त ते बैठा हुंदा आहिन जेके जिहाद ते वञन पिया पहिरीं जिहाद ते तॾहिं चई अल्लाह दे रसूल मुंहिंजे लाइ दुआ करो तव्हां में शामिल कयो पाण महबूब में आहिनि हेठि सही मुस्लिम जा छा लिखियल आहे इहो पहिरियों पहिरीं जिहाद करण वारो अॻवान कहिड़ो सैयदना मुआविया रज़ी अल्लाह सबूत मिलत जे नदी आहे अञा बि का पांच सुगरा फरमाइन ता अल्लाह बजालो हादियन व महदियन वहदे फही तिरमिज़ी की रिवायत सही सनद से पांच फरमाया है अल्लाह तू मुआविया की हादी बनाए हिदायत देण वारो महदी जंहिंजे ज़रिए माण्हू हिदायत हासिल कनि वहदे फही मुआविया के ज़रिए माण्हू खे हिदायत ॾे ॾिसो जन्नती हादी महदी ऐं अञा ॿियो दलील ॾींदो हलां सैयदना अली सां जेका जंग लॻी न छा इहा जंग हक़ बातिल जंग हुई न हदीस न दलील सही मुस्लिम सही बुखारी की रिवायत है अल्लाह के प्यारे पैगंबर एक दफे पंहिंजे दोस्त हसन के अज में सैयदना अली जो पुट आहे न पाण फरमाईंदा इन्नबनी हाज़ा सैयद मुंहिंजो पुट ही सैयद आहे हसन सरदार आहे वर अल्लाह अयुस्ले वही बेन फ़िअतैन असीमतैन मिनल मुस्लिमीन करीब आज अल्लाह मुसलमानों की वॾी जमातूं में सुलह कराए हिन माना हसन जे ज़रिए ऐं खोले ॾिसो सभु हदीसनि जा जेके शरह आहिनि इहे कहिड़ा वॾा टोला हिकिड़ो सैयदना अली जो ॿियो सैयदना अमीर मुआविया ॿिन्ही में सुलह कंहिं कराई केरु सुलह कराई सैयदना हसन ऐं अल्लाह करे मुंहिंजे साम्हूं किताब मौजूद आहे हीउ मुंहिंजे साम्हूं किताब मौजूद आहे अहले तशरीह हज़रात जो नालो अस्कशुल गुम्मा पहिरियों जिल्द 570 नंबर सफ़ो सैयदना हसन रज़ी अल्लाह नो सिर्फ बैत कोन कई बल्कि उते मुआहिदो तहरीर थियो ऐं मुआहिदे जा लफ़्ज़ ॿुधाया इन्हनि जे किताबनि में किताब में लिखियल आहे त सैयदना हसन ऐं सैयदना मुआविया जो मुआहिदो तय थियो ऐं यामल फ़ीहिम सैयदना मुआविया अमल कंदो कहिड़ी ॻाल्हि ते बि किताबिल्लाह अल्लाह जी किताब ते अमल कंदो व सुन्नत रसूलिल्लाह रसूलुल्लाह की सुन्नत पे अमल कंदो वसीरतिल खुलफाए राशिदीन अल्लाह अकबर केड़ो करे शिया जो किताब आहे सुन्नत जो न ऐं केड़ी शय पे अमल कंदो खुलफाए राशिदीन जी सीरत ते माना हिनन जो किताब में चवे थो चारई खलीफा खुलफाए राशिदीन हुआ
ये वॾो दलील आहे। इन्हनि जे किताब में चारे खलीफा खुलफा राशिदीन 570 नंबर सफ़ो पहिरियों नंबर जिल्द कशफुल गुम्मा ऐं ॿुधाईंदो हलां सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं बैत कई सैयदना मुआविया रज़ी अल्लाह जे हथ ते जॾहिं सैयदना हसन बैत कई ये 9 किताब शिया ये घर मुझे मौजूद है फोटो स्टेट खड़ी आई 9 किताब के अंदर हवालो मौजूद है सैयदना हसन रज़ी अल्लाह अन्हु सुलह कई बैत भी कई। हाणे पहिरीं तव्हांखे सुवाल करणु चाहियां थो जेकॾहिं सैयदना मुआविया मुनाफ़िक़ हुजे नऊज़ बिल्लाह जहन्नमी हुजे अस्तग़फिरुल्लाह त सैयदना हसन बैत करे हाणे नाला ॿुधंदा हलो कशफुल गुम्मा रिजाल कशीफ बिहार अनवार 3 अल अवाली तुसीदो 4 इल्मुल शराह 5 तंज़ील अंबिया शरीफ मुर्तज़ा जो एलामुल वरा 6 अल एहतिजाज 7 मकातुल तालिबीन 8 ऐं मुझे ख़्याल में 9 मुशाहिदा आहे इनमें कशफुल गुम्मा जा वाले सां तक़रीबन 9 किताब शिया जा सैयदना हसन बैत कई ऐं सुलह कई। हाणे भी फैसलो करियो नऊज़ बिल्लाह जेकॾहिं सैयदना मुआविया मुनाफ़िक़ हुजे जहन्नमी जे अस्तग़फिरुल्लाह बैत करे बल्कि अञा तव्हांखे ॿियो दलील ॿुधायां अल्लाहु अकबर जॾहिं इहा जंग लॻी सैयदना अमीर मुआविया सैयदना अली जे दरमियान अल्लाह जे प्यारे पैगंबर ने पेशन कोई करे जेका मौजूद आहे सही मुस्लिम जे अंदर ॿियनि किताबनि में पाण फरमाया तबरो मारे कतल इन द फुरक़तिन मिनल मुस्लिमीन यक़तलुहा औल ताइफतैन बिल हक़। अल्लाह केॾो दलील आहे सही मुस्लिम जी हदीस छा सही बुखारी जे अंदर पाण फरमाइनि था त मुसलमान की 3 जमातन मां हिकिड़ो ॿियो टोलो निकिरियो 2 जमातूं कहिड़ियूं हज़रत अली जी जमात सैयदना मुआविया जी जमात ॿिन्ही वजह हिकिड़ो टोलो निकिरियो तबरो को मारे कतल इन द फुरक़तिन मिनल मुस्लिमीन जॾहिं मुसलमान जो इख़्तिलाफ़ थींदो इंतिशार थींदो इख़्तिलाफ़ थींदो हिकिड़ो टोलो निकिरंदो ॿिन्ही वजह ऐं सभु मुहद्दिसीन चवंदा न मुराद खारजी कहिड़े मां निकिता अली जे टोले मां सैयदना अली जे टोले मां केरु निकिता खारजी। हाणे पाण सुगरा फरमाइनि था उन खारजन के कत्ल वो टोलो कंदो जेको हक़ जे ज़्यादा कई औला अदना अक़रब अरबी ज़बान में इस्म तफ़सील जा सीगा जेके अरबी ॼाणनि था इस्म तफ़सील जे अंदर हिकिड़ो माण्हू उन में ॿियो माण्हू या उनखां ज़्यादा उहे शामिल हूंदा आहिनि इश्तराक हूंदो उन में इश्तराक हूंदो आहे मसलन आउं चवां साईं खां फलाणो माण्हू साईं वधीक आलिम वधीक इल्म रखे माना साईं बि आलिम आहे जाइज़ कोन्हे पर ही वधीक इल्म रखे फलाणो अरहम आहे ही बि रहम करे थो वधीक रहम करण वारो आहे अज़फ आहे ही कमज़ोर आहे पर हिन खां वधीक कमज़ोर आहे माना हिते छा अक़रब आहे अक़रब जी माना वेझो हक़ खे औला अदना जी माना साॻी ॻाल्हि आहे हक़ खे वेझो टोलो कंदो आहे सैयदना अली मालूम छा थियो सैयदना मुआविया जो टोलो बातिल ते कोन्हे पर हक़ खां थोरो परे आहे ॻाल्हि सम्झ आई। अल्लाह ने भी छा थियो पैगंबर जा लफ़्ज़ पैगंबर बातिल कोन कयो हक़ खां थोरो परे आहे ना हक़ ते कोन्हे सैयदना अली जो टोलो हक़ जे क़रीब आहे ही सम तफ़सील नसीबो आहे ऐं ॿुधाईंदो हलां ही ॿियो हवालो काथे टोल आहे कुर्बुल इस्नाद शिया जो किताब ऐं मुसनिफ़ ख़बर कहिड़ो नालो अथसि अबुल अब्बास अब्दुल्ला बिन जाफ़र अल हिमयरी ही केरु आहे 3 सदी हिजरी 4 सदी जो शिया आलिम है ऐं ख़बर अथव केरु आहे हिननि जे 10 ऐं 11 इमाम जो शागिर्द इमाम नकी ऐं इमाम हसन अस्करी इमाम नकी ऐं इमाम हसन अस्करी जो शागिर्द आहे सहाबा आहे साथियुनि मज़ा आहे उनजो किताब ही लिखियलु आहे कुर्बुल इस्नाद इन जो सफ़ो नंबर 94 खोलियां थो ऐं उन खां अलावा 93 नंबर पहिरीं अचे थो 94 सफ़ो अन अली अलैहिस्सलाम जदों सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु लम यकुन यनसुब अहदन मिन अहल हरबिही इला शिरक व इला निफाक वलाकिन्नहु कान यक़ूलु हुम इख़वानुना बग़ौ अलैना जदों सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जैसा जंगूं कयूं लड़ाई कई वेड़ कई उन्हनि मां कंहिंखे बि शिरक ना या मुनाफ़िक़त ना मंसूब कोन कयो ईअं कोन चवंदो मुशरिक ईअं कोन चवंदो मुनाफ़िक़ छा चवंदो हो इहा असांजा ॿाहिरि हुआ जिन असांजे ख़िलाफ़ बग़ावत हुम इख़वानुना बग़ौ अलैना इहा असांजा ॿाहिरि हुआ छा चई ॿाहिरि
सैयदना अली रज़ी अल्लाह कान यकूल लिआल हरब जिनसा जंग कई जंग जमल ऐं जंग सिद्दीक तेजे बारे में चवंदो इन्ना लम नुकातिलहुम अला तकफीर लहुम असां उन्हनि सां किताब कोन कयो जो असां उन्हनि खे काफ़िर सम्झंदा हुआसीं असां इन ॻाल्हि जे करे उन्हनि सां किताब कोन कयो जो असां उन्हनि खे कातिल सम्झंदा हुआसीं वलम नुकातिलहुम अला तकफीर लना न कि उन्हनि सां असां किताब कयो हू असांखे काफ़िर सम्झंदा न असीं काफ़िर सम्झंदा हुआसीं न हू असांखे काफ़िर सम्झंदा वलाकिन्ना रअयना अन्ना अला हक़िन असां सम्झो त असां हक़ ते आहियूं वरौ अन्नहुम अला हक़िन ऐं हुननि सम्झो त उहे हक़ ते अल्लाहु अकबर माना इज्तिहादी ग़लती असां हक़ ते आहियूं हुननि छा सम्झो उहे हक़ ते माना बुग़्ज़ कोन पलीती कोन हुई ग़लतफ़हमी हुई ग़लतफ़हमी ॿिनि भाउरनि जे दरमियान बि थी सघे थी तंहिंजे करे सैयदना मुआविया रज़ी मालिक जन्नती आहे सैयदना अली जन्नती आहे ऐं वो ऐलान कंदा हलो अञा असांजो मोहतरम शेख अल्लाह ताला जज़ा करता फरमाए जर भट्टी साहब हफ़िज़ुल्लाह मौजूद आहिनि मां पंहिंजी तक़रीर ख़त्म करण वारो आहियां आख़िरी जुमिलो चवां थो वो जुमिलो कहिड़ो अल्लाह जे घर में वेठो आहियां अल्लाह जे घर में वेठो आहियां अहले हदीस जो मसलक छा आहे असां सभिनी सहाबा सां मोहबत कयूं सभिनी खे मोमिन सम्झूं सभिनी खे जन्नती सम्झूं सभिनी खे आदिल सम्झूं इन जी मोहब्बत ईमान में शामिल ऐं अहिड़े नमूने सां असां सभिनी अहले बैत सां मोहब्बत असां तसव्वुर बि नथा करे सघूं अहले हदीस तसव्वुर नथो करे सघे जो कि अहले बैत जे फ़र्द जी मामूली गुस्ताखी जो अहले बैत जी गुस्ताखी करे मुसलमान आहे मोमिन ई कोन्हे हाणे वही सोचियो आगाज़ कंहिंजे तरफ़ां थी इब्तिदा कंहिंजे तरफ़ां थिए थी त पढ़े लिखियल माण्हू वेठा आहियो अहले सुन्नत जी तरफ़ां थींदी न असांजे नज़दीक सहाबा क़ाबिल एतिराम असांजे नज़दीक अहले बैत बि क़ाबिल एतिराम माना हाणे आगाज़ कंहिंजे तरफ़ां थिए थो उहो हुन तरफ़ छो त उहे सहाबा खे गाली काफ़िर चवनि था गजबद ॻाल्हाइनि था मूंखे त हैरत आहे अल्लाह असांजे क़ौम असांजे मुल्क में हुकूमत जेका तंहिंखे हिदायत कोन्हे अल्लाह जा ॿार कॾहिं वेही सोचियो शरारत करण वारो केरु आहे फितनो पैदा करण वारो केरु आहे असां कोन आहियूं असां सभिनी जो एतिराम इज़त कयूं था करे ज़बान मां मामूली गुस्ताखी बि असां तस्वुर नथा करे सघूं पर जॾहिं मुख़ालिफ़ दुरुस्त सहाबा खे गार ॾे लानत करे काफ़िर चवे छा असां ख़ामोश रहंदासीं कॾहिं कॾहिं बि अहिड़े सुन्नत जमात जो माण्हू ख़ामोश न रहंदो छो त असांजे दीन जो मसइलो आहे सहाबा में जहां दीदा कुझु कोन रहंदो न क़ुरान रहंदो न हदीस रहंदी यादि रखो तंहिंजे करे हुकूमत जी ड्यूटी फर्ज़ आहे उन्हनि माण्हुनि खे कंट्रोल करे जेके सहाबा खे गाड़ियूं ॾियनि था अल्लाह जा मानो दुनिया में कहिड़ो मज़हब आहे जंहिंमें गार्ड ॾियण सवाब हुजे कॾहिं कोई यहूदी गार्ड ॾियण सवाब ॾिए थो कॾहिं को हिंदू न कॾहिं को ईसाई हिकिड़ो तबक़ो आहे जेको गार्ड ॾियण सवाब सम्झे थो इहो रवाफ़िज़ बाक़ी को बि गार्ड ॾियण सवाब न थियो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला माण्हुनि खे वेहण ॿुधणु क़बूल फरमाए अॼु कोई क़ुरान असांजे मोहतरम दोस्त शेख फरीदुल शेख मौलाना अलाना बाबर साहब उन्हें एहतमाम कयो आहे अल्लाह ताला संदन कोशिशूं क़बूल फरमाए हिकिड़ा ॿ टे नंढा सुवाल आहिनि ऐं हिकदमि जवाबु ॾियां क्या शिया की नमाज़ जनाज़ा पढ़ना हुज़ूर खाई करना कैसा है जिन अक़ीदो न तौहीद के मञे न कुरान के मञे न सहाबा के मञे पूरी नमाज़ जनाज़ा कीअं क्या शइ रही कोन दीन जो बुनियादी भी हो दाढ़ी को काला करना कैसा है कारो रंग सही ना बाकी हर रंग कर सके तो चाहे नासी हुजे चाहे मन खाकी हुजे चाहे स्लेटी हुजे सिर्फ कारे रंग में है अजान के बाद नज़म नात पढ़ना कैसा है अजान का कोई और समझाना बेहतर यही है दीन कुरान थी सके तो लेकिन इंसान कोशिश करे तो नमाज कायम करने की कोशिश करे अल्लाह ताला के सवाब